अहम ख़बर शामिल कंदासीं। आर्मी चीफ जनरल क़मर जावेद बाजवा सां चीन जे कम्युनिस्ट पार्टी जे मेंबर जी मुलाक़ात थी आहे। SPR मूजिब चीन जे कम्युनिस्ट पार्टी अॻवान GHQ जो दौरो कयो आहे। दौरे दौरान आर्मी चीफ जनरल क़मर जावेद बाजवा सां मुलाक़ात कई आहे। पाक फ़ौज जे तर्जुमान इदारे ISPR मूजिब मुलाक़ात में गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि समेत CPEC मंसूबे ते थियल अॻभराई बाबति ॻाल्हि ॿोल कई वई आहे। उन मौक़े ते आर्मी चीफ जनरल क़मर जावेद बाजवा चयो आहे पाकिस्तान आलमी इलाइक़ाई मामले में चीन जे किरदार के कदर जी निगाह सां ॾिसे थो, जॾहिं त चीनी अॻवान शहरनि जे तहफ़ुज़ खे आर्मी चीफ जा थोरा मञिया आहिनि। आर्मी चीफ जनरल क़मर जावेद बाजवा सां चीन जे कम्युनिस्ट पार्टी जे मेंबर मुलाक़ात कई आहे। SPR मूजिब चीन जे कम्युनिस्ट पार्टी जे अॻवान GHQ जो दौरो कयो आहे। दौरे दौरान आर्मी चीफ जनरल क़मर जावेद बाजवा सां मुलाक़ात कई आहे।